नाज़िन खुदाबाद जी बी क्लास रेलवे स्टेशन के डीएस रेलवे कराची पंहिंजे नादरी हुक्मनि तहत बंद करण जूं तैयारियूं करे छॾियूं आहिनि। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पंवर। खुदाबाद 36 ईस्वी में कायम तारीखी खुदाबाद बी क्लास रेलवे स्टेशन के डीएस रेलवे कराची पंहिंजे नादरी हुक्मनि तहत बंद करण जो तैयारियूं कंदे विज़िट लाइ इंजीनियर मोकिले स्टेशन जी सर्वे कराए छॾी। डीएस रेलवे कराची खुदाबाद जी तारीख़ी स्टेशन के डी क्लास करे बंद करण जो हुकुम कयो, जंहिं हितां जे सियासी समाजी अॻवान रेलवे ट्रैक खुदाबाद ते एहतजाज भी कया आहिनि। आवाज़ टीवी सां वीचार वञींदे चयो त खुदाबाद जी स्टेशन आहे तमाम तारीख़ी स्टेशन आहे। इनके बी क्लास स्टेशन आहे जेके बंद करे डी क्लास करे इनके बंद कयो थो वञे। इहा सरासर हितां जे इलाइक़े वासियुनि सां नाइंसाफ़ी थींदी। ही तमाम तारीख़ी वॾे ख़र्चारी स्टेशन आहे जेका माना जेके लोकल ट्रेनूं हलंदियूं आहिनि उन्हनि जो ड्यू क्रास आहे भान सैदाबाद, पर भान सैदाबाद न कयो वेंदो आहे। हिते महीने में 20 खां 22 क्रास हिते थींदा आहिनि। तारीख़ी हवाले सां हिते काफ़ी टाइम पुराणी आहे। हितां जे आसपास जा काफ़ी पॉपुलेशन आहिनि, काफ़ी ॻोठ आहिनि जेके माण्हुनि जूं सहूलियतूं आहिनि, जेके हितां खां हैदराबाद कोटड़ी सखर हितां रेल ज़रिए सफ़र कंदा आहिनि। हिन जे आसपास कचो भी आहे, पको भी आहे। त असांखे ख़बर पई आहे त हीअ स्टेशन जेकी आहे खुदाबाद बंदि पिया कनि। सो जीअं असांखे इहा ख़बर पई त असांजा खुदाबाद जा नौजवान तहरीक में अची विया आहिनि ऐं असांजो मिनिस्टर जेको आहे सईद रफ़ीक आहे उनखे गुज़ारिश था कयूं त असांखे कहिड़ो ॾोह कयो आहे खुदाबाद जी तव्हां स्टेशन बंदि था कयो। खुदाबाद जे सियासी समाजी माण्हुनि जा वीचार ॿुधाया। हिननि रेलवे अख़्तियार खां मुतालबो कयो त स्टेशन के डी क्लास करण जो फ़ैसिलो जल्द वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में स्टेशन अॻियां एहतजाज जो सिलसिलो शुरू कंदासीं। मुबीन पंवर, आवाज़ टीवी न्यूज़, खुदाबाद।